वेलकम सालापट एनसाइक्लोपीडिया। छा खुश आयो तो बि सही है। हाणे पाण कंदासीं इंटरसेक्शन, जिनके पाण काट चवंदा आहियूं। हिन में छा हूंदो आहे, हिन में पाण उहे मेंबर लिखंदा आहियूं जवाब में जेका ॿिन्ही सेटनि में जेका भी पाण खे सेट मिलियल हुजनि हुननि में हिकु जहिड़ा हुजनि। कहिड़ा लिखंदासीं? उहे मेंबर लिखंदासीं जेका मिलियल सेटनि में हिकु जहिड़ा हूंदा। ठीकु आहे। हिन खां पहिरियों बि असांजी वीडियो आहिनि बेसिक मैथ जूं जेकी तव्हां ॾिसी सघो था, ऐं सेट जी बि हिन खां पहिरियों यूनियन जी वीडियो आहे, हू बि तव्हां ॾिसी सघो था। शुरू कयूं था बिस्मिल्लाह करे। हिन में ही पाण खे ॿ सेट मिलियल आहिनि, ए सेट ऐं बी सेट। हिननि जी पाण इंटरसेक्शन मालूम करनी आहे। त लिखंदासीं ए इंटरसेक्शन बी। हाणे पहिरियों ए सेट आहे त ए जा मेंबर लिखंदासीं, ही ए जा मेंबर लिख दिया। हुन खां पोइ इंटरसेक्शन जी निशानी, ही इंटरसेक्शन जी हिते निशानी ॾिनीसीं। पोइ बी सेट आहे त बी सेट लिखंदासीं, 0 1 2 3। ठीकु आहे। हाणे हिननि में ॾिसूं त हिकु जहिड़ा कहिड़ा कहिड़ा मेंबर आहिनि। ए इंटरसेक्शन बी साॻियो लिखियोसीं। हाणे जवाब लिखो। हिकु जहिड़ा मेंबर ॻोल्हियूं, हिकु हिन में आहे, हिन में भी आहे, त मतिलब ही हिकु जहिड़ो आहे, हिन करे लिखियोसीं। हुन खां पोइ टे हिन में आहे, हिन में भी आहे, ही लिखियोसीं। हाणे ॾिसो 5 हिन में आहे, हिन में कोन्हे त न लिखंदासीं। हुन खां पोइ 0 हिन में आहे, बाक़ी हिन में न आहे, न लिखंदासीं। ऐं 2 हिन में आहे, हिन में न आहे त न लिखंदासीं। मतिलब पाण सिर्फ़ु उहे लिखिया आहिनि जेका ॿिन्ही सेटनि में, जेका मिलियल सेट आहिनि, हिते 2 मिलियल आहिनि त ॿिन्ही सेटनि में हिकु जहिड़ा आहिनि, हू पाण लिखिया आहिनि। सफ़ा सवलो आहे नी। हाणे ॿी मिसाल बि पाण ॾिसूं था। हिते 2 सेट पाण खे मिलियल आहिनि, एक्स ऐं वाई। एक्स में मेंबर आहिनि ए बी सी ऐं वाई में मेंबर आहिनि डी ई एफ। ठीकु आहे। एक्स इंटरसेक्शन वाई। एक्स पहिरियों आहे त एक्स जा मेंबर एक्स सेट लिखंदासीं, ए बी सी, इंटरसेक्शन जे विच में निशानी। हुन खां पोइ वाई सेट लिखंदासीं, डी ई एफ। ठीकु आहे। हाणे ॾिसो त ॿिन्ही में कोई हिकु जहिड़ो आहे, हिन में ए बी सी आहे ऐं हिन में डी ई एफ आहे। को हिकु जहिड़ो आहे, को बि हिकु जहिड़ो न आहे, हिन करे ही ख़ाली सेट थींदो। हिन जी इंटरसेक्शन छा थींदी? ख़ाली सेट। हिकु जहिड़ा हुजणा त पाण ज़रूरु लिखूं आहे, बाक़ी जॾहिं हिकु जहिड़ा न आहिनि, को बि मेंबर ॿिन्ही में हिकु जहिड़ो न आहे त पाण न लिखंदासीं। ठीकु आहे। रिज़ल्ट मतिलबु इन जो ख़ाली सेट बि अची सघे थो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, ऐं असां पंहिंजी वीडियो कीअं इम्प्रूव कयूं हू बि तव्हां असांखे कमेंट में ॿुधाए सघो था। ख़ुदा हाफ़िज़।